अस्सलाम वालेकुम यार। हकीकत यह है तो तव्हांखे ॾाढो इंतज़ारु करिणो पियो, साल लॻी वियो ऐं जेके तव्हांजा चकर हुया या गर्मियुनि में या सर्दियुनि में उहे काफ़ी दोस्त जाम सवेर राति जो 12 बजे अची पहुता। उन्हनि शयुनि जो बि अहसासु हुयो ऐं ज़ाहिर आहे हेॾी गवर्नमेंट जी पॉलिसी हुई, उनमें जेको आहे जो इलेक्शन जो हिकिड़ो टाइम अची वियो, उनजे करे तव्हांखे तकलीफ़ आई। बाक़ी हिन में असांजे एजुकेशन ऑफिसर साहिबान या तालुका एजुकेशन ऑफिसर जेके आहिनि, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, उन्हनि जी तमामु घणी महिनत आहे। उन्हनि जेको आहे ॾींहुं राति करे ऐं जेको आहे सही जुदोजहद करे ऐं तव्हांखे जेको आहे सो ऑर्डर ॾियारिया। हीअं तव्हांजी ज़िंदगीअ जी शुरूआत आहे ऐं मां उमेद थो रखां त तव्हां बाक़ाइदा हिकु बहितरीन प्रोत्साहन थी ॾेखारींदो ऐं जेतिरी तव्हां हिन आर्डरनि जे लाइ इंतज़ारु कयो ओतिरा बहितरीन प्रोत्साहन थी ॾेखारियो। मां तव्हां दोस्तनि मां इहा उमेद थो रखां त घटि में घटि असांखे का शिकायत न हुजे। इहा ॻाल्हि वधे त यार असांजो स्कूल जेको आहे उहो 20 किलोमीटर परे आहे या 30 किलोमीटर परे आहे, इहे बहाना न हुजणु खपनि। भला नौकरी आहे किथे बि आहे उहा करणी आहे। आफा उज़मा साहिबा जेके आहिनि उहे नवाबशाह खां आयल आहिनि। साईं अज़ीज़ रहमान गौर साहिब जेको आहे उहो दादू खां आहे। ज़ाहिर आहे हिते जेको आहे सो गवर्नमेंट जी पार्टी आहे उहो किथां को किथां। असांजा दोस्त चवनि था त जेको आहे साईं असांखे स्कूल जेको आहे उहो 10 किलोमीटर परे आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे बहाना न हुजनि ऐं बाक़ाइदा हिकु बहितरीन प्रोत्साहन थी ॾेखारियो त असां तव्हांजे लाइ किथे बि सुठा ॻाल्हाए सघूं। तमामु दोस्तनि जी महिरबानी ऐं तव्हांखे ॾाढा मुबारक हुजनि। असांजे ज्ञान